सखर खानपुर महरवासी नौजवान गुल हसन महर जो सखर नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो नालो गुल हसन आहे। मां पाण खानपुर महर जो रहायशी आहियां। मां BS केमिस्ट्री सिंध यूनिवर्सिटी जामपुर मां तालीम कई आहे, जंहिंजा ही सर्टिफिकेट आहिनि। ऐं सर मुंहिंजो मसइलो इहो आहे त कुझु लेके जा वॾेरा आहिनि जंहिंसां मुंहिंजी दोस्ती हुई। उन्हनि वटि रेगुलर बेस ते मां ईंदो वेंदो हुयुसि। जॾहिं उन्हनि जे ग़लति कमनि जे लाइ या कारा करतूत चऊं उन्हनि जी ख़बर पई त मां थोरो पंहिंजो अचणु वञणु घटि बि कयो ऐं उन्हनि न वञणु हाज़िरी न भराई त पोइ उहे मछिरजी पिया। जॾहिं उन्हनि दाबा दामान कया मूंखे, उहा हाज़िरी भराए सलाम कर असांखे या असांजे चवण में जीअं आहियूं असां जीअं चऊं ईअं चओ, तव्हां ईअं कयो। सो असां एजुकेटेड माण्हू हुयासीं, एजुकेशन वारो माण्हू त अहिड़ा कम न कंदो। सो उन्हनि जी ॻाल्हि न मञण जे करे उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजा प्लान ठाहींदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे फासण लाइ। उन्हनि मूंखे बि फासायो। जॾहिं त ही साम्हूं उन्हनि जूं तस्वीरूं आहिनि, ही तस्वीरूं आहिनि उन्हनि जूं वेपन सां गॾु, जंहिं मेन जेको उन्हनि जो मुख आहे वॾेरो अरबाब मर, उन्हनि जा भाटिया आहिनि साईं शाहज़ेब, शाहजहान ऐं शोएब, इम्तियाज़ ऐं असद अली, अलरखियो, असगर अली ऐं एजाज़ अली, जेके ॻाल्हि न मञण ते उन्हनि 21 तारीख़ ते आचर जे ॾींहुं राति जो 9 बजे मुंहिंजो पीछो करे, मां कंहिं दोस्त खे छॾणु वञा पियो साइड ते, पीछो करे मूंखे जॾहिं अकेलो थियो, मां उन्हनि ॾिठो अकेलो आहे त किडनैप कयो उन्हनि, मूंखे तशद्दुद कयो उन्हनि ऐं उहे मूंखे ॿधी करे खणी विया पंहिंजनि गाॾियुनि में। ऐं उन्हनि अॻिते वञी करे जेके ॿी धुर हुई, ॿी पार्टी हुई, उन्हनि खे विकियो, उन्हनि जे हवाले कयो मूंखे। तक़रीबन 5-6 कलाक मां उन्हनि जे क़ैद में रहियुसि, ॿधल रहियुसि। ऐं जॾहिं मक़ामी माण्हुनि ॾिठो, पोइ ते घर वारनि खे ख़बर पई, संगत खे ख़बर पई, जॾहिं पुलिस खे ख़बर पई, एक्शन थियो, उन्हनि ते ज़ोर पइजी वियो। पोइ मूंखे उन्हनि आज़ादु कयो। मां त बाबा ॿुधायो त उन्हनि असांखे पैसनि जी घुर कई, पैसा भरियनि ऐं उन्हनि जेको आहे ॾाढो तशद्दुद कयो मूं ते। ऐं वॾेराशाही जे उहे वॾेराशाही आहिनि, उन्हनि जे सलाम न करण तां या उन्हनि जे ओताक ते हाज़िरी न भराइण तां या उन्हनि जूं जेके आहिनि ॻाल्हियूं न मञण तां उहे किडनैप करंदा पिया, उहे हथियारनि जी स्मगलिंग करंदा पिया। ऐं उन्हनि ग़लति कमनि में त असां साथ न पिया ॾेई सघूं। एजुकेशन वारो माण्हू जेको पढ़ियल लिखियल माण्हू त कोन थो ॾेई सघे उन्हनि जो साथ। सो इन हिसाब सां असां उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ते टार्चर कयो आहे। ऐं उन्हनि जूं कुझु रिकॉर्डिंग्स आहिनि जेके उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे फासाइण जी कोशिशि कई आहे या ॿियनि माण्हुनि खे फासाइण जी कोशिशि कई आहे। मूं वटि क्लियर सां रिकॉर्डिंग्स आहिनि जेके ब्लेम करनि था पिया बार बार। ऐं उन्हनि जो जेको आहे हथ ठोकिया जेके ब्लेम आहिनि किडनैप करण जा, कॾहिं मारण जा, कॾहिं मराइण जा। असां मिसकिन माण्हू आहियूं। असां IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं जेके ह्यूमन राइट्स जा इदारा आहिनि उनखे अपील कंदासीं त बराए महिरबानी अॻिते अचो, असांजी मदद कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।